न मट मिसल तुझो मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली न मट तुझो मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म हुआ है तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म हुआ है सुभान अल्लाह सारी दुनिया जा हसीन एक पासे मुझे दिल पर मोहम्मद जो जलवो एक पासे बराबर बराबर हजरत यूसुफ हसीना पर मुझे दिल पर नबी जो हुस्न अन्या आला साईं फरमाइन था अन मलीहुन व यूसुफ सबी मां मोहम्मद करीम मलीह आया यूसुफ सबी हुयो शिकारपुर वारा तांजो ध्यान चाहिए हुस्न बिन किस्मन जो हुंदो आ घणन किस्मन जो एकड़ो हुंदो आ हुस्न सबी जिया सुबह रोशन थींदो आ सुबह जी चांड्रोकी थींदी आ कन कन मानन जो चेहरो बे सुबह वांगुर रोशन हुंदो आ इन हुस्न के सरबो आ हुस्न सबी इन हुस्न जी या खूबी आ जो मानू दिसंदो त दिल ठरंदी पर एकड़ो भेरो दिसे ब भेरा दिसे टे भेरा दिसे आखिर दिल भरजी वींदी ड्रो थी वींदो हुस्न मली छा के सरबो आ जेके दिसंदो र त न उञ लहे न ड्रो थिए जे हुस्न जी झलक जेको ॾिसंदो वञे उन जी उञ वधंदी वञे प्यास वधंदी वञे जंहिंजे ॾिसण मां ड्रो न थिए इनखे हुस्न मली सॾिबो आहे मिठा तू माही मली आई सखा में सिज खां सजी हुआई मिठा तू माही मली हुआई सखा में सिज खां सजी हुआई सुवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखियो के किताब बनाए अज त तहां भी नात पढ़ो अज त हुजूर जा नात खान तहां भी थियो हिन पिंडाल मां बाहर निकरो न त तहां जो नालो हुजूर जे सनागरन में मलाइक लिखी छॾीन हां पढ़ंदो महबूब जी नात हां सुभान अल्लाह तहां जे पाड़े में बुजुर्ग आ हमायूं शरीफ वारो हजरत साईं अब्दुल गफूर हमायूं साईं जो शेरा हजरत साईं हमायूनी जो शेरा महबूब के सामो जेडी मल झलक ॾिठई त हुजूर के मुखातिब थी छा पियो चवे तुंहिंजी सूरत गुल गुलाब जवा या मुल्क संदो माहिताब जवा तुंहिंजी सूरत गुल गुलाब जवा तुझी सूरत गुल गुलाब जवा या मुल्क संदो माहिताब जवा तुझी सूरत गुल गुलन बराबर सभई गुल सोना सभई गुल सुरा पर गुलाब जो गुल गुलन जो सरदारा
तने साईं अब्दुल गफूर जो फरमाए त हबीब तुझी सूरत के मां गुलाब जे गुल सा तशबीह तो दिया तुझी सूरत गुल गुलाब चमा तुझी सूरत गुल गुलाब चमा या मुल्क संदो माहिताब चमा तुझी सूरत गुल मुंवरी हिन फकीर मिस्कीन हजरत से अब्दुल गफूर के हथ जोड़े बाहूं बदी पेरे पई अर्ज कयो मास साईं तुझो ज़ौक़ पंजी जाए ते सच्चो आ पर मां पंजे नबी के पंजे महबूब के गुलाब सा तशबीह किए दिया गुल अज ताज़ो आ सुभाणे सुकी विंदो मुरझाए जी विंदो इन जी लालाई इन जी रहनाई इन जो हुस्न सुभाणे तई मांद पजी विंदो मां वरी हिया अर्ज कयो गुलन में इए गुलाब नाहे हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन का साई हयात आई सजन का साई हयात आई घटियो न तुझो शबाब आए दुनिया जा हसीन अज जवानिया हुस्ना शबाबा सुभाणे पीरी अची वेंदी दंद भजी पवंदा मुंह में गुंजू पजी वेंदियूं वार अच्छा थी वेंदा अखियुनि जी निर्त घटिजी वेंदी दुनिया जा हसीन कुराड़ा थी वेंदा पर मुंहिंजो दिल पर मोहम्मद जो शबाब ऐं जवानी हुस्न ऐं जमाल अज भी उहो आहे जेको कल मदीने सजन का साई हयात आई सजन का साई हयात आई घटियो न तुझो शबाब आए वदा या खबर उन्हनि खां पुछ जन दिल पर नबी जो जलवो ॾिठो आ जन यार के ॾिठो आ उन्हनि खां पुछ त हुजूर जो हुस्न चाहे जमाल चाहे हाय 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 हजरत पीर मेहर अली जेरी मल हमरा वादी जे अंदर मुझे दिल पर नबी जो जलवो ॾिठई चे पियो सुभान अल्लाह मां अजमल का मां अकमल का मां अहसन का किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अख्या किथे जा लड़िया मुख चंद बदर शाशानी मथे चमके लाट नूरानी काली जुल्फ ते अखे मस्तानी मखमूर अखी इन मद भरिया तेरी सूरत नू मैं जान आखा या रसूल अल्लाह तुझी सूरत मुझी जान वरी सोची तो मुंह हिकड़े जी जाना छा मुंह हिकड़े जी जाना छा अख पटी वरी वरी फरमाए तो तेरी सूरत नू मैं जाने आखा या जाने जहान आखा या रसूल अल्लाह तू मुंह हिकड़े जी जान नहीं पर सजे जहान जी जान तू पर अञा भी ठरो न थियुस अञा भी दिल न भरियस
वरी अगते तो चवे तेरी सूरत नू मैं जान अखा या जान जहान आखा सच आखा ते रब दी मैं शान आखा सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तू शाना सब बनिया। अल्लाह करे शल शिकारपुर वारा असा सभिनी के उन हबीब जी झलक नजर एक घड़ी एक लम्हो दीदार थी वने न उन रात तुझो नालो वलियन जी जमात में लिखजी। हाँ दुरूद पढ़ त हबीब जो कुर्ब नसीब थी। ओ मिठा सोने नबी ते सलात पढ़ त सलात तुझो ताल्लुक दिलबर नबी सा जोड़े छड़ी। दूरियों दूर थी विंदियों हिजाब मुर्तफा थी विंदा। मुझा दोस्तों या पराहो पंध जेको समझण में अचई तो सो पंध सब खत्म थी विंदा। आशिक अखियों बूटींदा हन त दिलबर जा दीदार माणे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वह सिक हुजे न वो इश्क हुजे वह तड़प हुजे वह अख रोण वारी हुजे वह तड़पण वारी दिल हुजे। वो बिठा वाइस बिया केड़ा बुधाया तकरीरूं केड़ियों बुधाया तकरीर ही है अच त यार के परचाण सिको त महबूब के राजी किए कबो। मौली साहब पे तकरीर करे जन्नत जा वाक्या पे बयान करे जहन्नम जो आयतों पे पढ़ी बुधाए तो बीबी राबिया बसरी तो लगी रड़ करे चीज मौली साहब केड़ा तो दोज़ख जा दड़का आई जन्नत जा दिलासा दी। अरे मौली साहब इहो नथो बुधाई त यार के किए परचाइबो आ। जने यार राजी थी पवे न त बाहियूं बाग थी वजन। जे यार राजी ना है त पो जन्नत बि जहन्नम वांगुर बणजी वेंदी। ओ फकीर ओ मौली साहब मानुन के इहो सिखार त पिरीअ के परचाण जी वाट कहिड़ी। हां जे महबूब राजी थी पवे न कोई यार दी गल सुना सानू कोई यार दी गल सुना सानू ना इल्मा विच फसा सानू कोई यार दी गल। हजरत शाह गुल हसन रहमतुल्लाह हजरत बू अली कलंदर पानीपत वारे जो खलीफो वने पियो मदीने शरीफ काडे पियो वने। अल्लाह करे शर असा के मदीनो नसीब थी। मदीने शरीफ पियो वने ची ताने मक्के मजा निकतो ची त उठ घोड़न जो सवारियूं हुंदियूं उन वक्त में ही मोटरूं कारूं कोन हुयूं उठन घोड़न जी सवारी हुई। सोची ताने वन्या महबूब जे दर ते वरी उठ ते चढ़ा घोड़े ते चढ़ा। आला हजरत अलैहि रहमत फरमायो हरम की ज़मीं और कदम रख के चलना हरम की ज़मीं और कदम रख के चलना। अरे सर का मौका है ओ जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे मेरा दिल भी चमका दे। पैदल निकली पंध निकली मक्के मजासी 450 किलोमीटर हाने जो रोड है अगे तो पत्थरन जो सहराई पंध हुयो विच में सहरा तो चे जी थर जी वारी थींदी आ न एड़ो पुरानो रस्तो जो तरीक बदर वारो आ उन में अज तई ता विंदो तो ते वारी जा दड़ा भिटू सहरा। हाने मदीना मुनव्वरा रवानो थियो मक्के पाक में जा खली पानी जी खयई कुछ खादे पीते जो सामान भी खयई पैदल पियो वने
मीर मदीने जे साईं दे प्यादल 5000 कया, प्यादल 5000 कया, प्यादल 5000 कया। ओ दिल थी चवे दीदार कया, दिल थी चवे दीदार कया। वो मीर मदीने जे प्यादल वने हलंदो वने हलंदो वने। सहरा में आयो रस्तो भुलजी, वाट भुलजी, गर्मी काड़ो उस निटरण शिद्दत जी गर्मी, पानी खत्म थी, मानी खत्म थी वे, रस्तो भत न अचे, सूहो भी कोने, सहरा जो पंध वारी तती, उञ प्यास बुख बेहाल करे विदुस। समझी हाणे बचण जी उम्मीद न रही आ, पंजी जिंदगी मां मायूस थी वियो। समझी हाणे मौत नज़रुनि जे साम्हूं आ। ओ मुंहिंजा दोस्तो, पो ओडी मल ये दर्द मां ताहाणी चे तो या रसूल अल्लाह, मरण का फिरार नाहे, मौत पर हका जरूर मरणो आ। पर मुंहिंजा सोना नबी दिल चवे थी मरण का अग में तुझो दीदार थी वने। या रसूल अल्लाह एतरो करम कथिए जो मरण का अग में तुझी दरबार दिसा। हे मौला मदी नो ॾेखार, पोए भली मार, लहने ओ जा गाय खड़ने जा। हे मौला मदी तिखड़ी सी रसमूट जी अरबी जाम युकार, पोए भली मार, लहने ओ जा गाय खड़ने जा। सुभान अल्लाह। रोए भी पियो, अर्ज भी करे पियो, वरी विख अगते वधाइण लगो, हलंदो रहियो। मुंहिंजा दोस्तो गर्मी उञ शिद्दत जी सख्ती काढ़े जे करे गश थी किरियो आ। बस पंहिंजे समझई त जिंदगी मुंहिंजी पूरी थियण वारी आ, बेहोश थी वारी जे तड़े ते किरियो आ। मुंहिंजा दोस्तो उन गश हालत जे अंदर मुंहिंजा दा उन वारी जे दड़े ते पियो आ। जेॾी महिल अख खुलियस त छा थो ॾिसे त वारी जे दड़े ते न आया, पर कंहिंजी गोद में लेटियो पियो आया। ये जो अखियूं खणी निहारे त वदुहा वारो चेहरो नजर अची वियो, वलैल वारा जुल्फ नजर अची विया, हबीबन जो पाक मुखड़ो नजर अची वियो। सोना हबीब उन जे वारन तां गलन तां मिट्टी उगन पिया, वारी उगन पिया, फरमान पिया बच्चा ओ कुला सन गमगीन न थी, असां तोखे मदीने पहुचाइण आया। हबीबन जे हथन में प्यालो आ, प्यालो जो प्यारियूंस, बुख भी लही वई, उञ भी लही वई, थक भी लही विया। ऐं हबीबन करीमन शफकत फरमाई आ, उथारे फरमाइन था हल त मदीने पहुचाया। विख हिकड़ी बहलिया त सामो मस्जिद नबवी जा मुनारा नजर अची। हाँ दे खबर मुझे सोने हबीब जो वो हुस्न जमाल अज भी आहे, ऐं शफकत ऐं प्यार अज भी आहे, हुजूर जो करम अज भी आहे। अल्लाह तो फरमाए वा अम्मा साइल फला तनहर, हबीब जेको सवाल करई उनके झिणक जाए न, जेको साइल इंदो वने झोलियूं मुरादुन सां भरींदो वने। वो महबूब जी सखावत वंड अज भी वंडजी रहियो। हुजूर जी मेहरबानियुनि अताउनि ऐं सखाउनि जा अॼु बि बाहुड़ वही रहिया आहिनि। शिकारपुर वारा रुगे असांखे झोली झलणी आ, हुजूर जी गुलामी करणी आ,
महबूब जो इत्तबा ताबेदारी करनी आ। वो मिठा बराबर मिलाद मल्हाए, हर रात में मिलाद मल्हाए, हर गली हर नगर हर शहर मिलाद मल्हाए, पर जे नबी जो मिलाद मल्हाई तो उन्हें जो चयो बि त मंजूर, उन्हें नबी जो फरमान बि त मंजूर। वो मिठा साईं फरमाइन था कसु शवारे बबरकुल लिहा, मुछू कटायो सुहारी रखायो। ये के फरमाना जेके गुलाम हुजूर जे इश्क ही मोहब्बत वारा उन्हन के हबीबन जो फरमाना। साईं फरमाइन था त मुझी सुन्नत ते अमल कयो, मुछू कटायो सुहारी रखायो। कुरान फरमाए तो अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन, नमाज कायम कयो, मुशरिकन में जा न बणजो। मुशरिक नमाज न पढ़ंदा आहिन, जे मोमिन आहीं त नमाज पढ़। घट न गाला, थदो न गाला, जवाब दे नमाज पढ़ंदे न पढ़ंदे। जे हुजूर जो आशिक आहीं त बई हथ मथे करे चओ त नमाज पढ़ंदे। हां कुरान फरमाए तो वला तकरबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन व साअ सबीला, ज़िना के बेझो न वञो, ज़िना बुरो फेला बुरी वाटा। जे हुजूर जो आशिक आहीं त बदकिरदारी का बच, बेहयाई का बच, गुनाहन का बच, परावा नंग न तक, बुरी नजर न कर। अल्लाह जे हबीब सा मोहब्बत थई त इन अखियुन के पलीत न बनाए, त इन अखियुन सा दिलबर नबी जो दर्शन नसीब। हां किए महबूब जो दीदार माणींदे जो इन अखियुन के गंदो वेठो बनाए, टीवियूं वेठो ॾिसी, नाच उखाड़ा वेठो ॾिसी, मोबाइल में लिखी लिखी छा थो ॾिसी, कंहिंखे ख़बर कोन्हे का। हाँ लिखी थो ॾिसी न, बाबो नथो ॾिसे, चाचो नथो ॾिसे, मामो नथो ॾिसे, पर वाहिदुल क़हार ॾिसई थो। बचेना बिका अला हाउलाई शहीदा, हबीब तोखे हिन उम्मत ते शाहिद करे उतारींदासीं। मदीने वारो तो ते शाहिद थींदो। शिकारपुर वारा लिकी लिकी गुनाह तो करी, दे के न ॾिठई, पर अल्लाह भी ॾिसई थो, मदीने वारो भी तो ते शाहिद। हाँ वो मिठा पोडे खबर त अल्लाह जे दर ते झुकबो या न झुकबो, मदीने वारे साईं जी गुलामी कभी या न कभी। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। हबीब चईन जेकरे तवा अल्लाह सा मोहब्बत रखो था त पहिरी मुंह मोहम्मद जी ताबेदारी कयो, मुंजी इताअत कयो, मुंजी फरमा बरदारी कयो, मुंजी सुन्नत ऐं शरीयत ते हलो। युहब्बुकुमुल्लाह, पो अल्लाह पाण तवा सा मोहब्बत रखंदो। अल्लाह वट महबूब थी वेंदो, रब वट प्यारा बणजी वेंदो जॾहिं तव्हां नबी जे दर जी गुलामी कंदो। हाँ चवण जे लाइ साईं असां वॾा ज़बान जा शेर आहियूं, ज़बान जा गुफ्तार जा गाज़ी, चवण जे लाइ चवंदा असां वॾा आशिक़ रसूल आहियूं। ओ मिठा हमरा जो दुकान ते पुछा कई दवा यो खंडपति अथई, जे न खंडपति कोने ॿियो सभु कुझु आहे। चई भला लूण अथई, चई न लूण कोने ॿियो सभु कुझु आहे। भला मिर्च, चई न न मिर्च कोने ॿियो सभु कुझु आहे। चई भला माचिस अथई, माचिस, चई न माचिस कोने ॿियो सभु कुझु आहे। चई भला मेणबत्ती अथई, मेणबत्ती, चई न मेणबत्ती कोने ॿियो सभु कुझु आहे। चई भला अटो अथई, न अटो कोने ॿियो सभु कुझु आहे। भला चांवर, चई न चांवर कोने ॿियो सभु। चई निभागा बाक़ी अथई कहिड़ी शइ जेका तो पुछाए सा है कोन। हाणे असीं बि चवंदा आशिक़ रसूल, अबा निमाज़, साईं निमाज़ त कोन पढ़, अबा दाढ़ी, चई दाढ़ी बि कोन्हे, आहियां आशिक़ रसूल। न रोज़ो, न निमाज़, न सुन्नत, न शरीयत, न दीन, न इस्लाम, बाक़ी आशिक़ रसूल तू चई छा के तो। ओ मिठा जे सच्चो मदीने वारे जो आशिक़ आहीं त मुंहिंजे नबी जी सुन्नत ते अमल कर, शरीयत ते अमल कर। जीअं नबी जे अचण जो तो मीलाद मल्हायो आहे, ख़ुशियूं मल्हायूं आहिनि। हुज़ूर जो मीलाद अल्हम्दुलिल्लाह शिकारपुर जे त गली गली में मीलाद आहे, आशिक़नि जा हियांव ठरनि। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मेरे आका का मीलाद होता रहेगा।
अल्लाह से अहले सुन्नत जे आलिमन के अहले सुन्नत जे पीरन ऐं मशाइखन के रब शाद ऐं आबाद रखे उन्हनि जे दम खम सां महबूब जा मीलाद थी रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह थींदा रहंदा इंशाअल्लाह थींदा रहंदा। हाँ जेके रोकण वारा आहिनि उहे लिकण में पूरा थई अॼुकल्ह। हाँ जेके चवंदा शिकारपुर असांजो गढ़ हुआ गढ़ वारा जो काॾे लिखी विया गढ़ वारनि खे गढ़ थी वियो अथई। इंशाअल्लाह अञा अञा इहे ज़ौक़ शौक़ वधंदा मीलाद अञा वधंदा जे रोकण वारा थींदा ती आशिकनि जा इश्क बि जोश खाईंदा। साईं हिन साल 48 मुल्कनि में सरकारी सतह ते मीलाद मल्हायो वियो। 48 श्रीलंका जड़ो एकड़ो नंढड़ो मुल्क आ जंहिंमें 80 सैकड़ो बुद्ध मत वारा आहिनि ऐं 10 या 12 सैकड़ो मुसलमान आहिनि। कुछ वरी ॿिया मज़हब आहे मुसलमान अकलियत में तमाम थोड़ा आहिनि पर हिन साल उन्हें श्रीलंका वारनि बि सरकारी सतह ते मदीने वारे जो मीलाद मल्हायो आहे। केतरो झलींदे आशिकन के जिए जिए रोकींदे तिए तिए मीलाद वधंदो वेंदो। मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन माखियों मखण विरायो। खुदा खुश करे अदे मोहम्मद नवाज के अल्लाह जो रहमतू हुजन अदे मीर मारफानी जे मथा केड़ो सोहणो महफिल मीलाद सजाई आ। सुभान अल्लाह। शादी हालन में हुंदा है ने पंजो ये खटराग पर अज कुरान पे पढ़ जे मुस्तफा जो मीलाद अज ही जमीन पे शाहिदी दीदी हिन हाल वारन के खपे ते हिनन को किरायो भाड़ो न वठन जो को भला जे वठंदा त मारफानी वट खोट कोने का पर हु बता महबूब जा गुलाम हन उहे भी गुलामी जो सबूत त उहे भी देन ना। मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। गुलशन में गुल टिड़ी प्या बरसर लगी बहारी गुलशन में गुल टिड़ी प्या बरसर लगी बहारी मोरन थे गीत गाया जे वक्त जाम जायो मोरन थे गीत गाया मोरन थे गीत गाया जे वक्त जाम जायो खुशियों मलायो मोमिन माखियों मखण विरायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिए रोकींदे थी आशिक अञा वधो वधो हुंदा। हाँ सुभान अल्लाह। हाणे इन्हनि जेके मीलाद जा मुनकिर आहिनि असां झेड़ो न कयो बस न कयो बस उन्हनि जो इलाज सोलड़ो आहे। कीअं घर ते हिकिड़ो झंडो लॻायो मीलाद वारो झंडो लॻंदो आहे डंडे में डंडो डंडो उभो थींदो आहे बस इहो ई काफ़ी अथनि सम्झो था न। वरी जे पुॼे हेड़ा ॿ टे मिर्च हे ॿरंदा टिम टिम कंदा मिर्च जेॾी महिल ॿरनि था असां मिर्च ॿारियूं था कन खे मिर्च लॻनि था ऐं कन खे वरी मिर्च
बस वधी कथा पाण सियाणा आयो कन के मिर्च लगन था कन के मिर्च बस 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 वधी ओ बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो सोने नबी जो मिलाद भी मल्हाईंदासी ऐं नबी सोने जी गुलामी भी कंदासी महबूब जो फरमान भी मञंदासी नबी जी सुन्नत ऐं शरीयत ते भी अमल कंदासी दुश्मन के मौको न दियो ओ सुन्नियो ओ भाइरो अज दुश्मन ठठोल था कने चवन था रुगे तवा मिलाद था मलायो ना तू तो पढ़ो था पर नमाज न था पढ़ो सुन्नी तवा जा रुगे नारन में पूरा हन मस्जिदन दे न था वजन तू बुधाए त असा मिलाद भी मलाईंदासी मस्जिदों भी आबाद कंदा कंदो मस्जिद आबाद कंदो नमाज पढ़ंदो घना वक्त पढ़ंदो घना वक्त पढ़ंदो पंज वक्त हां सुवारी भी रखो दाढ़ी भी रखो पटको भी बध सोने नबी जे सुन्नत हल ड्रिजन छाजो आ मेहनन को मलामतन का खौफ छाजो यार जी लो लाती आ त तोड़ निभाए दिखार भी हां गुलामी जो गट किचिए में पातो आ पो मानू खिलन टाक टोकू मिलन ताना मेहना मिलन पर सिरते साहिबा हबीब जो दर न मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर केर छडींदो सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर गाल बणे वत ता गरजी चो सहंदो सूर हजार ओ यार सहंदो मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर पेर हितां ना हटंदो पोइते पेर हितां ना हटंदो पोइते तोड़े कंध कटार ओ यार तोड़े तोड़े कंध कटार ओ यार तोड़े तोड़े कंध कटार ओ यार मदनीअ जो दर साईं जो दर केर छडी अरबीअ जो दर गरजी गरजी मोहब्बत सां चओ त शैतान भजे शिकारपुर जो शहर वजे मदनीअ जो दर केर छडींदो साईं सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर सिर जी सैन बिलावल हणंदो हज़रत बिलाल हबशी अचे ऐं चवे त शिकार बार वारा केड़ा आयो जेके नबी जे नाले ते सिर ॾींदो ये न दिल का पुछी पो हथ खण दिल का पुछी रुगे हथ न खण दिल का पुछी बुधा जे बिलाल सोनो अचे घुरे त सिर केर ॾींदो मोहम्मद जे नाले ते ॾींदो सिर जी सैन बिलावल हणंदो सिर जी सैन बिलावल हणंदो किरंदा कंध हजार ओ यार किरंदा कंध हजार ओ यार किरंदा कंध हजार ओ यार मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर केर छडी सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर अबे अमड़ खां आहे प्यारो अबे अमड़ खां आहे प्यारो बार बचन खां आहे प्यार बार बचन खां आहे प्यारो सैयद सो सरदार ओ यार
यार सैयद सो सरदार ओ यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर सुभान अल्लाह। हजरत खब्बाब बिन अल अर्त रज़ी अल्लाह तआला अन्हु हजरत उमर जे अॻियां वेठो आ। फारूक आज़म तो पुछे से ए खब्बाब तो जने कलमो पढ़ियो हुयो त मक्के में तुझो हाल छा हुयो। हजरत खब्बाब पंहिंजे पुठीअ तां कपड़ो हटायो आ फरमाए तो उमर इस्लाम जी तारीख़ मुझे पुठीअ ते लिखियल आ। जॾहिं दिलबर नबी ते कलमो पढ़ियो में ईमान आंद में मक्के जा मुशरिक मुखे बाह जे टांडन ते बरंदड़ टांडन ते सुमारींदा चवंदा खब्बाब मोहम्मद जो दर छॾींदे या न नबी जो दीन छॾींदे या न ओॾी महिल चवंदो हुयुसि त ए ज़ालिमो सिर कुर्बान करे सघां थो पर नबी जो दीन नथो छॾे सघां। उन्हें बाह जे टांडन ते मुझो गोश्त सड़ी भुजी विंदो चमड़ी सड़ी विंदी हुई चमड़ी सड़ी गोश्त कबाब थी विंदो हड्ड ज़ाहिर थी पवंदा जिस्म बाह में जलंदो काफर चवंदा हुया खब्बाब छा थो चवी चवंदो हुयुसि मदनीअ जो दर केर छॾींदो सैयद जो दर केर छॾी सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर हज़ार ओ यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर। अबे अमड़ खां आहे प्यारो बार बचन खां आहे प्यारो अबे अमड़ खां आहे प्यारो जेके प्यारो आ मदीने वारो साईं अबे अमड़ खां प्यारो सो गॾिजी चवे अबे अमड़ खां आहे प्यारो बार बचन खां आहे प्यार सैयद सो सालार ओ यार सैयद सो मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर सैयद जो दर केर छॾींदो। दर्द दिलनि जा लख लही विया दर्द दिलनि जा लख लही विया दर्द दिलनि जा लख लही विया खिली कयई खीकार ओ यार खिली कयई खीकार ओ यार खिली कयई खीकार ओ यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं सैयद जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर छॾी मुर्शिद जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो साईं जो दर केर छॾींदो सैयद जो छॾबो छा दर को फतवा लगे तो दर छॾींदासीं छा को टोक हणे ठठोल करे मुला के चद या फतवा पंहिंजी धोई पी छॾ त कब्ज़ी लही वेंदई शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छा थी पियो शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छा थी पियो इने फतवा सबब कॾहिं न वरणो ना वरियो आया इने फतवा सबब कॾहिं न वरणो ना वरियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया मां मदनीअ जो चरियो आया खिले थी खल्क छा थी पियो खिले थी खल्क छा थी पियो खिले थी खल्क नहीं परवाह का कंहिंजी इहे दरिया तानन जा
ये दरिया तानन जा तलब में सब तरियो आया। आशिक एड़ो नारो हण जो मुखालिफ के न वागड़ो दर नजर अचे, न लखी दर नजर अचे, न वागड़ो दर नजर अचे। शिरक बिदअत संदी वतवा हई मुल्ला त छा थी पियो इने वतवा सबब कदई न वरणो ना वरियो आया। चरियो आया, चरियो आया, चरियो आया। मुझी महबूब दिल मोहे फसाए कैद क्यों काबू। मुझी महबूब दिल मोहे फसाए कैद क्यों काबू। करमुला इन चरियाइप में, करमुला इन चरियाइप में वडो भागन भरियो आया। सुभाणे वरी चवंदा त यार हे वरी कहिड़ी तकरीर चरियो आया, चरियो आहे छा सबक सेखारे विया। तू यो सबक याद करे छॾ। साईं फरमाइन था ला यकमल ईमानुल मर हत्ता युकाल इन्नहु मजनून। तेसी तई मर्द जो ईमान कामिल न थींदो जेसी माण्हू ने के चरियो न सॾने। जेनी चरियो सॾजी न उन्हें शुक्राने जो नफिल पढ़ जाए अज तुझो ईमान कामिल थी। हाँ असां बे कंहिंजा चरिया न आहियूं, असां चरिया आहियूं मदीने वारे साईं। या चरिया पशल अल्लाह नसीब करे मुस्तफा जे इश्क में मस्त हुजूं, मदीने वारे साईं जे मोहब्बत में मस्ताना हुजूं, दीवाना हुजूं। हाँ यो सबक याद बीहंदो सजी जिंदगी न विसार जाए। मदीने वाले साईं जे दर जो सच्चो गुलाम थी जाए। हबीबन जी सुन्नत शरीयत दीन इस्लाम फरमा बरदारी वारी वाट वठ। उथंदे वेंदे दिल पर नबी ते दुरूद पढ़। हबीबन जी फरमा बरदारी कर। खुदा जो कसम तुझी दुनिया आबाद, तुझी आखिरत आबाद। जे चाही तो रब राजी थे, जे चाही तो त जन्नत जा दर खुली वञन, तो मुझे नबी जे दर जो मस्त थी वञ। सुभान अल्लाह। जॾहिं हुजूर जा साहबी ईंदा हा न, महबूबन ॾे ईंदा हा त ख़बर थी मके जा मुशरिक छा चवंदा हा। मके जा मुशरिक चवंदा हा उलाए मजानीन, ओ ये चरिया था वञन व, ओ ये मोहम्मद जा चरिया था वञन व। हाँ ओ मिठा महबूब जे दर जो मस्त थी वञ। दुनिया जे ख्वारियुनि मलामतुनि खां न ड्रिज। मुंहिंजा महबूब सां यारी लाती आ त तोड़ निभाए ॾेखारणी पो। कबूल आ, कबूल आ, पक था चओ। जंहिंखे कबूल आ त अॼु खां वठी निमाज़ न छॾिजो, 5 वक़्त निमाज़ पढ़जो, मस्जिद खे आबाद कजो ऐं बेअदबन गुस्ताखन हुजूर जे शान के घटाइण वारनि जे मजलिसुनि में न वेंदा कजो। पर मां त ईअं तो चवां त अहिड़े बेअदब जे मुंहं खे बि चिताई न ॾिस, बेअदब जे मुंहं खे बि चिताई न ॾिस। रस्तो ॾेयूं वञी न, रस्तो ॾेयूं वञी जेकॾहिं शिकारपुर जो को वाणियो हुजे न, वाणीअ सां भली वञो पर बेअदब सां न वञो, गुस्ताख सां न वञो। छो त वाणीअ सां वेंदे तोसां मज़हबी छेड़छाड़ न कंदो, वाणियो तोसां कारोबारी वापारी ॻाल्हि कंदो, पंहिंजे मज़हब जी छेड़छाड़ न कंदो। पर बेअदब वेंदो ॻाल्हि ई इहा छेड़ींदो। सम्झो था न? बेअदबनि खां बचो, उन्हनि जे मजलिसुनि में वेहण छॾियो, उन्हनि जूं कचहरियूं ॿुधण छॾियो, उन्हनि जी यारी बाशी टोड़ियो। यारी रखो हबीब जे आशिकनि सां, मदीने वारे जे मोहब्बत वारनि सां। ओ सुन्नी जेकी भी सुन्नी आयो, कादरी, नक्शबंदी, सोहरवर्दी, चिश्ती, साबरी, कलंदरी, हक बाहू वारा सब असां पाण में हिक आहियूं। चओ सब हिक आहियूं, चओ हिक आहियूं। ईअं न, हाणे हीअं कयो जो जेके हिक ॿिए में वेठा आहियो न, हथ हथ में मिलाए चओ त असां सब हिक आहियूं। मिलायो मिलायो, हथ मिलायो।
चओ त असां सभु हिकु आहियूं हथ मिलायो को बि हथ अकेलो न हुजे को बि हथ अकेलो न हुजे हथ हथनि में हुजनि हाँ चओ असां सभु हिकु आहियूं हिक ॿिए में मोहब्बत रखंदासीं भला हितो सिलसिलो जोड़ियो सॼी जमायत जोड़ियो मिलायो हिन स्टेज सां मिलायो स्टेज वारनि सां हथ मिलायो अॼु हे रिश्तो जुड़ी वियो सभिनी जो मोहब्बत वारो पहुतो तव्हांजो हथ स्टेज ताईं हिक ॿिए जे पुठी ते हथ रखो चओ त सुन्नी सभु हिकु आहियूं हिकु थी जीअंदासीं हिकु थी मरंदासीं हाँ के ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र था पढ़न के अल्लाह अल्लाह जो जिक्र था पढ़न के हू जी तवार था लाइन के हक बाहू जी तवार था लाइन के हू हक जो ज़रबू था हणन रस्ता जुदा है मंजिल सभिनी जी हिक्का चओ मंजिल सभिनी जी हाँ छाले मदनीअ जो थो छड़ी कसुड़े मियां तोखे कहिड़ी लगी आहे कसुड़े मियां छाले पंहिंजे पिरीअ जो छड़ी कसुड़े मियां पंहिंजे पिरीअ जो छड़ी कसुड़े मियां तोखे कहिड़ी लगी आहे कसुड़े मियां छाले पंहिंजे पिरीअ जो चओ त इहो दर न छॾिबो जेसी जेरा आयूं मदीने वारे जो दर न छॾिबो अल्लाह कंदो मरंदासीं त ज़बान ते अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह जी तवार हूंदी ऐं कलमे जो विर्द हूंदो ऐं मदीने वारे साईं जो जलवो अखियुनि जे अॻियों हूंदो हुज़ूर जो दीदार थींदो ऐं दम परवाज़ अल्लाह करीम असां सभिनी जो हिते गॾु थियणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह साईं हिन मारफाणी बिरादरी के खुश ऐं आबाद रखे अदे मोहम्मद नवाज़ जे अल्लाह साईं रिज़्क़ रोज़ी में बरकत विझे मीर फ़कीर के अल्लाह साईं शाद ऐं आबाद करे जन ही सुहिणी महफ़िल सजाई आहे ऐं जन बि हिन महफ़िल में हिस्सो वरितो हाँ मेरे नबी दियां शाना बल्ले बल्ले मेरे सोने दियां शाना रब सोन खातिर सारी बज़्म सजाई एक गड़ी हसीन वारन जी फरमाइश रब सोने कायनात बनाई यार दी खातिर सारी बज़्म सजाई रब ने दिखाइया शाना यार दिया रब ने दिखाइया शाना यार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले आखो मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले झुमी चो मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले अल्लाह दी रहमत दा बादल वरिया सुभान अल्लाह माहे रबीउल अव्वल दा चन्न चढ़िया अल्लाह रुतां आइयां जग ते बाहर दिया रुतां आइयां जग ते बाहर दिया सोने मन मुने मन ठार दिया मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले महबूबा
सोने नबी सा निस्बत रलाए तो दुनिया आखिरत में तुझा बेड़ा पार थी। सुभान अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या खीरत अल्लाह मिन खल्क़िही, अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिबर रिदा, अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिबल बुराक, अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिबत ताज वल मिराज, अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिबल बुराक, अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिबल अलम, अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिबर रिदा, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबिय्यल क़िबलतैन, अस्सलातु वस्सलामु अलैका या इमामल हरमैन, अस्सलातु वस्सलामु अलैका या जद्दिल हसन वल हुसैन व अला आलिका व अस्हाबिका या सय्यिदल मुरसलीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना वअला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल ईमान वज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैनल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिक अस्सालिहीन अल मुख़लिसीन अल मुत्तक़ीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिक अस्सालिहीन अल मुख़लिसीन। अल्लाहुम्मा जअलना मिन अल्लज़ीना ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। या अकरमल अकरमीन, या अरहमर राहिमीन, या अकरमल अकरमीन, इरहम हालना वस्तुर औरातिना व आमिन रवातिना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल ईमान वज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैनल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना हुब्बुका व हुब्ब मन युहिब्बुका वजअल हुब्बुका अहब्बु इलैना मिनल माइल बारिद अलद दमा। अल्लाहुम्मा या अरहमर राहिमीन अरहम हालना। या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी। या अल्लाह इन सारी जमात लुत्फ़ करम फरमा। सभिनी जे दिलुनि में पंहिंजे हबीब जी मोहब्बत ऐं इश्क नसीब कर। उहे कम करा जिन में तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह जेके मुश्किल में उन जो मुश्किलातूं आसान कर। जेके बे औलाद आहिनि उनखे साले औलाद अता कर। जिन जे रोज़गार में तंगी आहे उन जूं तंगियूं दूर फरमा। जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह हिन मारफाणी बिरादरी के पाण में मोहब्बतूं ऐं उल्फतूं नसीब कर। इन्हनि जूं मुश्किलातूं परेशानियूं दूर फरमा। इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत नाज़िल फरमा। जेकी भी हिन महफ़िल में हाज़िर आहिनि, जेकी भी हिन दुआ ते आमीन चई रहिया आहिनि, मौलाए करीम सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। सभिनी जे रिज़्क़ में, दीन में, माल में, इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। मुंहिंजा करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। मदीने वारे साईं जे सदके असांजे दिलुनि खे मदीने वारे साईं जे इश्क सां भरपूर कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमत। जेके वीर बाबुल खान जे लाइ दुआ घुरोस था। जेके मोहब्बत वारा आहिनि, मूंसां मोहब्बत निस्बत रखण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो ऐलान थो कयां, ॿुधंदव? क़बूल कंदव? क़बूल कंदव? जेके मुंहिंजा मोहब्बत वारा आहिनि उहे क़बूल कंदव? मां पंहिंजी जाइ ते तव्हांजो पंहिंजो बचड़ो आहे मोहम्मद मिठल तव्हांखे ॾेई थो वञा। इंशाअल्लाह मुंहिंजी जाइ ते इहो प्रोग्राम कंदो, जलसा कंदो, इन खे ॾिठो ॼणो मूंखे ॾिठो। अल्लाह सिंह जल शानो तव्हां असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाईंदो। ऐं मीर साहब जे दुआ जे लाइ चयो आहे मीर बाबुल खान, अल्लाह सिंह हुन जी इज़त में, अल्लाह सिंह हुन जी इज़त में, दीन में, माल में बरकतूं नाज़िल फरमाए। जेकी जेल में आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि खे आज़ाद कर। मोहम्मद आदम खे आज़ाद कर। मुंहिंजा मौला मोहम्मद आदम खे आज़ाद कर। ये मुंहिंजा करीम रब जेकी बि बेगुनाह जेलनि में उन्हनि खे आज़ाद कर। हुज़ूर जा उम्मती जेके बीमार आहिनि के शिफ़ाए कामिला नसीब।
जेकी परेशान आहिनि उन जी परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अल्लाह। जेकी भी साइल आहिनि, जेकी भी तमन्नाऊं खणी हर को पंहिंजे हक़ में आमीन चवे। या मौला सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर। हर मोमिन जे मन जी मनशा पूरी फरमा। व सल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद। सभिनी दोस्तन के गुजारिश थी कजे कोई भी काॾे भी न वञे, सभई टोलो करे वेहो। सभिनी जे लाइ लंगर तैयार आहे। अब लंगर तैयार है। अदे मोहम्मद नवाज मीर जे तरफा तव्हां सभिनी के दावत है। नंगर मीलाद जो खाई पो वञो। नंगर मीलाद जो नंगर खाइण भी सवाब आहे। वेहो वेहो सभई टोला कयो हिते पंहिंजे जान ते ई रही रहो।